आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर परॾेही दौरे ते अमरीका रवानो। ISPR जो चवणु आहे त जनरल आसिम मुनीर आर्मी चीफ तौरु पहिरियों भेरो अमरीका जो दौरो करे रहियो आहे। आर्मी चीफ दौरे दौरान अमरीकी सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस में हक़ीक़त साम्हूं आणण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त उमेद आहे त अदलिया शहीद भुट्टो क़त्ल जे ज़िम्मेवारनि खे अंजाम ताईं पहुचाईंदी। आमिर ज़िया-उल-हक़ सज़ा ॾींदड़ जजनि समेत भुट्टो केस जा समूरा ज़िम्मेवार क़ौम जा ॾोहारी आहिनि। को जेल मां निकिरण त को वरी जेल खां बचण जे लाइ चूंड विढ़ी रहियो आहे। पीपी अवामी मसइलनि जे हल लाइ चूंड विढ़ी रही आहे। 8 फ़ेबरवरी ते नफ़रत ऐं विराइण जी सियासत खे दफ़न कयो वेंदो। समूरनि मसइलनि जो हल पीपी जे मंशूर में आहे। न को खिलाड़ी न वरी को ॿियो पीपी जो मुक़ाबिलो करे सघे थो। इलेक्शन कमीशन तरफ़ां आम चूंडुनि जो शेड्यूल जारी थियण जी तरदीद। तर्जुमान जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन तरफ़ां आम चूंडुनि जो को बि शेड्यूल जारी न कयो वियो आहे। सोशल मीडिया ते हलंदड़ आम चूंडुनि जो शेड्यूल जारी आहे। फौजदार में पुलिस जी गाॾी भरिसां धमाके जे नतीजे में SHO शहीद, 2 वाटिहड़ो ज़ख़्मी। सिक्योरिटी फोर्सिस जो इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन निगरान वली वज़ीर धमाके जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। इसराइली फ़ौज मुसलसल बमबारी करे गज़ा खे बारूद जो ढेर बणाए छॾियो। वधीक 130 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनी जो अंग 17,700 थी वियो। ख़ान यूनिस, नसीरात ऐं जबालिया पनाहगीर कैंपनि ते बमबारी अल-नसर ऐं अल-अक़सा अस्पतालूं ज़ख़्मियुनि सां थकिजी वयूं। जबालिया पनाहगीर कैंप जो चौक इज्तिमाही क़ब्रिस्तान में तब्दील। ठुलबर सां हथियार बंदन हथां ट्रक जो कोॾ अगवा। ॻोठ मीर बाज़ार बिजाराणी भरिसां हथियार बंदन सखरवासी ख़ुदा हुसैन शेख खे अगवा करे विया। इतला मिलण ते पुलिस तरफ़ां इलाइक़े जी नाकाबंदी। मेहड़ में खदड़नि फ़क़ीरनि जे घर मां लखे रुपयनि जी चोरी। कुतनि ज़रिए पेरा खणी घर में हणंदड़ पुलिस एहलकारनि ऐं घर भातियुनि में छेड़ो। फायरिंग दौरान 4 पुलिस एहलकार ज़ख़्मी, 2 ॻणितीअ जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल, 4 ॼणा गिरफ़्तार, हथियार हथ। नसरपुर में मंशियात इल्ज़ाम हेठि नौजवान की गिरफ़्तारी ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टायरनि खे बाहि अख़बारनि जो चवणु आहे त पुलिस नौजवान रहमान उनड़ खे मंशियात जे इल्ज़ाम हेठि बेगुनाह गिरफ़्तार कयो आहे। नौजवान जी गिरफ़्तारी में मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।